आगा कंदा हलूं त गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 21,151 क्यूसेक ऐं ठऊं वहिकिरो 17,095 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। गुडू बैराज मां निकिरंदड़ बेगारी सिंध फीडर खे पाणी फराहमी बदस्तूर बंदि आहे। गुडू बैराज मां निकिरंदड़ डेजर्ट पट फीडर में 1,373 क्यूसेक पाणी छोड़ कयो पियो वञे। गुडू बैराज मां निकिरंदड़ घोटकी फीडर में 2,183 क्यूसेक पाणी छोड़ कयो वियो। असांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 21,151 क्यूसेक ऐं ठऊं वहिकिरो 17,095 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। गुडू बैराज मां निकिरंदड़ बेगारी सिंध फीडर खे पाणी फराहमी बदस्तूर बंदि आहे। गुडू बैराज मां निकिरंदड़ डेजर्ट पट फीडर में 1,373 क्यूसेक पाणी छोड़ कयो पियो वञे। गुडू बैराज मां निकिरंदड़ घोटकी फीडर में 2,183 क्यूसेक पाणी छोड़ कयो वियो। असांखे आगाह कंदा हलूं त गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 21,151 क्यूसेक ऐं ठऊं वहिकिरो 17,095 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 21,151 क्यूसेक ऐं ठऊं वहिकिरो 17,095 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। गुडू बैराज मां निकिरंदड़ बेगारी सिंध फीडर खे पाणी फराहमी बदस्तूर बंदि आहे। गुडू बैराज मां निकिरंदड़ डेजर्ट पट फीडर में 1,373 क्यूसेक पाणी छोड़ कयो पियो वञे। गुडू बैराज मां निकिरंदड़ घोटकी फीडर में 2,183 क्यूसेक पाणी छोड़ कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे गुडू खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर बाला दस्ती। जी बाला, गुडू बैराज जे हवाले सां आगाह कजो। गुडू बैराज 24 कलाक पानी जी सतह में 820 क्यूसेक वाद अचण बाद गुडू बैराज पानी जो मथां वेकिरो आहे 21,151 में हेठां वेकिरो 17,095 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। गुडू बैराज मां निकिरंदड़ जेके टे केनाल आहिनि उहा बेगारी सिंध फीडर के पानी जो छोड़ केतिरे अरसे खां बंदि आहे। या बाक़ी ॿ जेके केनाल आहिनि घोटकी फीडर उन्ही में 2,183 क्यूसेक पानी छॾियो पियो वञे। जॾहिं डेजर्ट पट फीडर जेको बलोचिस्तान जो केनाल आहे उन्ही में 1,873 क्यूसेक पानी छॾियो पियो वञे। इन सॼे सूरत हाल ते आबपाशी खाते जे अमलदारनि जो चवणु आहे त पाणी में अञा वधीक खोट और सिलसिलो केतिरनि ॾींहंनि जारी रहंदो। जेसिताईं बरसाति नथी पवनि खोट और सिलसिलो तेसिताईं जारी रहंदो। पानी खोट हिकु तरफ़ आबादगार परेशान आहिनि, ॿिए पासे जेके माहिकी तबिको आहे जेके गुडू बैराज जे जिन जो गुज़र सफ़र मच्छी ते हूंदो हो पाणी न हुजण सबबि उहो बि हिन वक़्तु परेशान हाल आहिनि। ॿिए पासे जेको जर जो पाणी आहे उहो बि काफ़ी हेठि हलियो वियो आहे। हिन वक़्तु अॻु में जेको 20-25 फुटनि ते पाणी निकिरंदो हो हाणे 40 खां 50 फुट बोर करण खां पोइ पाणी निकिरे पियो। हिन सॼे सूरत हाल ते हिन वक़्तु असांजा माण्हू जेके गुडू बैराज पहिरियों बैराज आहे सिंधू दरिया जो उतां जे माण्हुनि इहा सूरत हाल आहे, परेशान हाल आहिनि त पुजी वारनि जो अञा वधीक सूरत हाल ख़राबु हूंदो। जी ठीकु आहे बाला, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।